أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأقسموا بالله جهد أيمانهم لئن جاءتهم آية ليؤمنن بها قل إنما الآيات عند الله وما يشعركم أنها إذا جاءت لا يؤمنون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. وقال الله تعالى في مقام آخر في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي صلى الله عليه وسلم يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز سے. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. معزز سامعین حضرات، برادران اسلام، اللہ رب العزت ذوالجلال والاکرام جے پاک کلام قرآن مجید فرقان حمید ماں ایک سگوری آیت تلاوت کئی تھن. سورہ انعام جی 110 نمبر آیت ہے، 7 سپارو آ. ان بھلاری آیت جے متعلق مکھے تواں جے آڈو کچھ معروضات، کچھ مسائل ऐं कुझु ख़ासि ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि. तव्हां सां सभई गॾिजी अल्लाह पाक जे दरबार में दुआ कयूं त ख़ुदा ताला असां ई तव्हां सभिनी खे हक़ ॿुधण खां बाद में उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. ऐं ख़ुसूसन मुंहिंजे लाइ दुआ कयो त रब करीम मूंखे हक़ ऐं सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. हिन आयत सॻोरी जो मुख़्तसर लफ़्ज़नि में मुख़्तसर बयान, मुख़्तसर तफ़सीर बतौर तमहीद अर्ज़ कंदुसि. उहो ही आहे त हिन सॻोरी भलारी आयत में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोजज़ात शरीफ़ जो बयानु फ़रमायो आहे. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व असहाबिहि व बारक वसल्लम जा मोजज़ा बुजुर्गनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विरहाया आहिनि. मुफ़स्सिरनि, आलिमनि, दरवेशनि उन्हनि जा कुझु अक़साम लिखिया आहिनि त हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मोजज़ा केतिरा क़िस्म आहिनि. दरअसल उन्हनि मोजज़नि जो तफ़सील तमामु लंबो आहे, पर तमामु मजमूई तरह जेके बि मोजज़ा आहिनि उन्हनि खे आलिमनि 12 क़िस्मनि में विरहायो आहे. मुख़्तसर मां उन जा तव्हांखे नाला ॿुधाए वेंदुसि. पहिरीं मोजज़नि जे क़िस्मनि मां पहिरियों क़िस्म हुज़ूर अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़ुरान मजीद आहे. क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, लेकिन मोजज़ो आहे मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो.
ॿियो क़िस्म मोजज़नि जो उहो आहे जंहिंजो ताल्लुक़ ऐं वास्तो आलम उलवी सां आहे। मसलन हुज़ूर पाक अलैहि सलातो सलाम जो महराज, मलाइकनि खे ॾिसण, सिज खे वापसि करण, चंड खे चीरण, इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजो वास्तो आलम बाला सां आहे, यानी आसमाननि सां। ॿ क़िस्म मोजज़ा। टियों क़िस्म आहे हुज़ूर अकरम अलैहि सलातो सलाम जा उहे मोजज़ा जिन में नबी पाक अलैहि सलातो सलाम मुर्दनि खे जीआरियो आहे। चौथो क़िस्म नबी करीम अलैहि सलातो सलाम जे मोजज़नि जो उहो आहे जो हुज़ूर पाक अलैहि सलातो सलाम बीमारनि खे चङो भलो फरमायो आहे। पंजो क़िस्म नबी पाक अलैहि सलातो सलाम जे मोजज़ात मां ही आहे जो मुंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहि सलातो सलाम सां जमादात ॻाल्हायो आहे। जमादात मां मुराद उहे शयूं आहिनि जंहिंखे का जान कान्हे, को साह कोन्हे। भितर, पत्थर, काठ, काठियूं, हजर, शजर वग़ैरह इहे सभु जमादात में शुमार आहिनि। उन्हनि नबी पाक अलैहि सलातो सलाम सां न सिर्फ़ ॻाल्हायो आहे बल्कि नबी करीम अलैहि सलातो सलाम जन जे रिसालत जी शाहिदी ॾिनी अथनि। छहों क़िस्म हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चौपायनि ऐं जानवरनि जो ॻाल्हाइण जो आहे। सतों क़िस्म हुज़ूर अकरम अलैहि सलातो सलाम जे मोजज़ात जो ग़ैब जे ख़बरुनि ॾियण वारो आहे जो पाण करीमन अलैहि सलातो सलाम वक़्तन फ़वक़्तन ग़ैब जूं ख़बरूं ॿुधायूं आहिनि। मसलन उन मां अहम ख़बर इहा आहे जीअं हुज़ूर अकरम अलैहि सलातो सलाम क़यामत जूं तफ़सील सां निशानियूं ॿुधायूं आहिनि। अठों क़िस्म अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे मोजज़नि मां ही आहे जो ख़ुदा जो हबीब जेका दुआ घुरे सां क़बूल थी वञे। नाओं क़िस्म हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोजज़नि जो ही आहे जो पाण करीम अलैहि सलातो सलाम थोरे ताम जे मथां तवज्जो फरमाइनि पर थोरे ताम मां हज़ारे माण्हू खाई वञनि। पाणी थोरो हुजे, अल्लाह जो हबीब करीम अलैहि सलातो सलाम तवज्जो फरमाए, थोरो पाणी घणनि खे पूरो थी वञे। नाओं क़िस्म तव्हां ॿुधो। ॾहों क़िस्म आहे नबी करीम अलैहि सलातो सलाम जे आंगुरनि मुबारकनि मां पाणीअ जो निकिरणु, जंहिंजो तफ़सील तव्हां अॻिते ॿुधंदव। जे हुदैबिया जे मैदान में अल्लाह जे प्यारे हबीब करीम अलैहि सलातो सलाम जे आंगुरनि मुबारकनि मां पाणी निकितो हो, जंहिंजो इज़हार नबी पाक अलैहि सलाम पंहिंजे सहाबा किराम खे करे ॾेखारियो। इन ॾहें क़िस्म में बरसात जो वसण बि शुमार आहे। महबूब पाक अलैहि सलाम जे दुआउनि सां बरसात वठी। 11हों क़िस्म उहे मोजज़ा आहिनि जेके नबी पाक अलैहि सलातो सलाम जे विलादत खां अॻु में पाण अञा दुनिया में तशरीफ़ ई कोन वठी आया हुआ त हबीबन करीमन जे अचण खां अॻु में हो मोजज़ा ज़ाहिर थिया हुआ। 12हों ऐं आख़िरी क़िस्म जेको मां तव्हां ॾे ॾाढो अर्ज़ो कयां उहो ई आहे जो महबूब पाक जॾहिं हज़रत दाई हलीमा रदी अल्लाह तआला अन्हा वटि विया हुआ, पाण हज़रत नबी करीम खे खणी वई हुई। उते हज़रत हलीमा रदी अल्लाह तआला अन्हा वटि जेके महबूब जा मोजज़ा मुबारक ज़ाहिर थिया, 12हों क़िस्म उन मोजज़नि जो आहे। हाणे मुख़्तसर टाइम में अवां पाण सम्झी सघो था त 12 ई अक़साम बयानु करणु तमामु ॾुखिया आहिनि। मां कोशिश इहा कंदुसि त हर हिकु मोजज़े जी कुझु न कुझु झलक तव्हां जे ॾाढो पेश कयां त जीअं अल्लाह जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अवां ई असांजे ॾाढो ज़ाहिर थिए। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब जी मुहबत तव्हां ई असांजे दिलि में पैदा थिए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वक़्समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम लइन जाअतहुम आयतुन लयुमिनुन बिहा क़ुल इन्नमल आयातु इंदल्लाह
वमा युशइरुकुम अन्नहा इज़ा जाअत ला युमिनून। अल्लाह ताला फरमाए तो वक़समू बिल्लाहि जहद ऐमानिहिम। ऐ प्यारा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम, ये काफर, ये मुनकिर अवाजे आॾो पक्का पक्का कसम खणनि था। छा था चवनि? लइन जाअतहुम आयतुन लयुमिनुन बिहा। जेकॾहिं इन काफ़रनि वटि के अल्लाह जे हबीब जा मोजज़ा आया, के निशान आया, त असां ज़रूर बि ज़रूर प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जे मोजज़नि जे मथां ईमान आणींदासूं। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम खां गोया हुन फरमाश कई, अवां इहा बि ॻाल्हि ॿुधंदा हलो, 12 क़िस्म तव्हां मोजज़नि जा ॿुधा। मुख़्तसरन उहे 12 ई क़िस्म वरी 2 क़िस्मनि में तक़सीम थियनि था। हिकिड़ा उहे मोजज़ा जेके फरमाइशी हुजनि, ॿिया उहे मोजज़ा जेके गैर फरमाइशी हुजनि। फरमाइशी उहे मोजज़ा जो कंहिं मुतालबो कयो हुजे त हीअं करे ॾेखार। गैर फरमाइशी उहे जेके हबीब पाक बिना कंहिं चवण जे पाण करे ॾेखारिया हुजनि। हिन आयतुनि में सिर्फ़ फरमाइशी मोजज़नि जो ज़िक्र कयो वियो आहे त हे प्यारा हबीब, ये मुनाफ़िक़, ये काफ़र, ये दीन जा दुश्मन अवां खां फरमाइश कनि था त जेकॾहिं इन्हनि वटि अवां जी का आयत, का निशानी, को मोजज़ो अची वियो त ज़रूर हुननि ते ईमान आणींदा। पर अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु आलिमुल ग़ैब व शहादा फरमाए थो, कुल इन्नमल आयातु इंदल्लाह। सब मोजज़ा अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटि आहिनि। यानी मोजज़नि जो इज़हार, मोजज़नि जो थियणु या न थियणु, इहो अल्लाह पाक जल जलालहु व मनवालहु पंहिंजे कब्ज़े कुदरत में रखियो आहे। पर नबीअ जे मुतालबे ते अल्लाह पंहिंजे महबूब जो मुतालबो मंज़ूर करे ज़ाहिर बि फरमाईंदो आहे। इन मथां को मतां जाहिल इहो अक़ीदो ऐं नतीजो कढे त अल्लाह पाक वटि आयतूं आहिनि, यानी मोजज़ा अल्लाह जे तसर्रुफ़ में आहिनि। नबी जे चाहण सां ईअं कोन थींदो आहे, हक़ीक़त में ईअं नाहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे त मोजज़ो हूंदो ई तहद्दी जे वास्ते आहे। तहद्दी जी माना हूंदी आहे चैलेंज। जेकॾहिं नबी कंहिंखे का शइ चैलेंज करे या को ॿियो माण्हू नबी खे चैलेंज करे त हीअं करे ॾेखार त मां ईमान आणियां। ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं नबी जी चैलेंज पूरी न थिए ऐं पूरी थी पवे, या मुतालबे करण वारे जो मुतालबे करण खां पोइ पूरो न थिए, त पोइ नबीअ जे नबूअत में शक थी पवंदो आहे। अल्लाह कॾहिं बि कोन चाहींदो आहे त मां नबीअ जे नबूअत में शक पैदा करायां। बोल इन्नमल आयातु इंदल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम, तव्हां खे फरमायो त तमाम आयतूं अल्लाह पाक वटि आहिनि। वमा युशइरुकुम अन्नहा इज़ा जाअत ला युमिनून। हिते गोया मुस्लमान खे ख़िताब आहे। मुस्लमाननि जे दिलि में बि इहो थोरो ख़्याल पैदा थी पियो हो त काश नबी करीम खां जेके मुतालबा कनि था, जेके नबी करीम अलैहिस्सलाम खां घुरूं कनि था, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम खां जन जन मोजज़ात जे इज़हार जी काफ़र फरमाइश कनि था, काश जो उहे मोजज़ा हबीब करीम खे ज़रूर करे ॾेखारे। अल्लाह ताला मुस्लमान खे नतीजे खां आगाह थो करे, ऐं मुस्लमानो अव्हां खे ख़बर आहे अलाए न, यानी अव्हां खे ख़बर न आहे। अव्हां खे कहिड़ी ख़बर? मां रब करीम जेकॾहिं पंहिंजूं आयतूं हबीब जे हथ ते ज़ाहिर कयां, मोजज़ा महबूब जे हथ ते ज़ाहिर बि थियनि, त बि अहिड़ा पलीत आहिनि जो इज़ा जाअत ला युमिनून, तोड़े मोजज़ा आया त बि बेईमान ईमान कोन आणींदा। गोया अल्लाह जी ज़ात बाबरकात मोजज़नि आणण खां बाद, मोजज़नि जे इज़हार करण खां बाद, हबीब जे हथनि ते हबीब पाक जे फरमाइश ख़्वाहिश मुताबिक़ मोजज़नि जे इज़हार खां बाद में नतीजे खां मुस्लमान खे वाक़िफ़ थो करे। इन मां इहो मालूम थियो त को इहो ज़रूरी कोन्हे त जंहिंखे मोजज़ो ॾेखारियो वञे हू ईमान आणे। हज़ारे अहिड़ा मोजज़ा मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात गैर मुस्लिमनि जे आॾो ज़ाहिर फरमाया, काफ़िरनि जे आॾो ज़ाहिर फरमाया, मके जे कुरैशियुनि जे आॾो ज़ाहिर फरमाया। ईमान वारा ॾिसी ईमान ताज़ा कंदा रहिया, मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि खे अञा हसद ऐं बोज़ वधंदो रहियो। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे दोस्तो अज़ीज़ो, मुस्लमान भाइरो, दरअसल मोजज़े जो ख़ास पहलू आहे। वो कहिड़ो पहलू आहे जो अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मनवालहु मोजज़े सां
एक तरफ नबी करीम अलैहिस्सलाम जी दावा के साबित फरमाइंदो आहे त ॿिए तरफ नबी जी इज्जत जो इज़हार भी मलहूज़ होंदो आहे। यानी खुदा जी रात बाबरकात चाहींदो आहे त मां नबी खे मोइज़ो ॾियां, नबी मोइज़े जो इज़हार करे त नबी पाक जे नबूअत जी तस्दीक बि थी वञे ऐं नबीअ जो मक़ाम इज़्ज़त बि वधी वञे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो जी रात बाबरकात नबी पाक खे मोइज़नि जे ॼण खां सवाइ घणी इज़्ज़त अता फरमाई आहे। हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकिड़ी रिवायत अचे थी क़ाल हबत जिब्रील अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल इन रब्बक यक़ूलु इन कुन्तु इत्तख़ज़्तु इब्राहीम ख़लीला फ़क़द इत्तख़ज़्तु हबीबा। हजरत सलमान फारसी मुझे प्यारे हबीब पाक जे सहाबन मां मशहूर सहाबिया फारस जो हो, वडी उम्र जो हो ऐं वडी उम्र में इस्लाम आंदो हुयई। इहो रिवायत थो करे अल्लाह पाक जे प्यारे हबीब खे अल्लाह पाक फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तोखे ख़बर आहे त मां इब्राहीम खे खलील बनायो आहे, पर मुंहिंजो तोसां ख़ासि कुर्बा जो मूं तोखे पंहिंजो हबीब बनायो आहे। वमा ख़लक़्तु ख़ल्क़न अकरम अलैया मिनका। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जेका भी दुनिया में मखलूक आहे, जेका बि कायनात में अल्लाह पाक जी ख़ल्क़ आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब पाक खे फरमाए थो प्यारा उहा का बि मखलूक तोखां वधीक मूंखे प्यारी न आहे। वमा ख़लक़्तु ख़ल्क़न अकरम अलैया मिनका। हे असर आहे सहाबी जो कौल आहे, अल्लाह पाक जे तरफ़ खां बयान थो करे। हिक लिहाज़ सां हिनखे असर चइजे त बि ठीकु आहे, पर जे हिक लिहाज़ सां हिनखे कुदसी हदीस चइजे त बि ठीकु आहे, छो त अल्लाह जे महबूब जो सहाबी अल्लाह पाक जे कलाम खे नक़ुल थो फरमाए। रब थो फरमाए वमा ख़लक़्तु ख़ल्क़न अकरम अलैया मिनका। तोखां वधीक मूं वटि का बि वधीक इज़त वारी शइ कान्हे का बि मख़लूक इज़त वारी कान्हे का। अवां इन मां अंदाज़ो लॻायो जेके आलिम ऐं मुवाहिद ऐं तौहीद परस्त पाण खे मुवाहिद सराए चवंदा हम तो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम की इज्जत बड़े भाई जैसी करनी चाहिए। जिया मौलवी इस्माइल दहलवी पंहिंजे किताब तक़वियतुल ईमान में लिखियो आहे, हर मखलूक बड़ा हो या छोटा वो अल्लाह के आगे चमार से भी नऊज़ बिल्लाह जलील है। या नबी पाक अलैहिस्सलाम जे लाइ ईअं चयो वियो आहे त हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम की इज्जत बड़े भाई जैसी करनी चाहिए। हालांकि हिन में खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेका भी मखलूक आहे उन सारी मखलूक ऐं सारी कायनात में अकरम इज्जत वारो रसूलुल्लाह जी ज़ात आहे। मालूम छो त इन अक़ीदे जी तरदीद थी आहे। इहो अक़ीदो मौलवीअ जो ग़लति आहे। जे ईअं चयो आहे उहो गुस्ताख़ ऐं गुमराह आहे। इन जो अक़ीदो सही न आहे। अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे सहाबीअ जी शाहिदी सची आहे ऐं अल्लाह जो फरमान सचो आहे। वलक़द ख़लक़्तु दुनिया व अहलहा। ऐं मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ऐं दुनिया वारा मूं छो पैदा कया, यानी गोया दुनिया जे पैदा करण जो अल्लाह ताला सबब थो ॿुधाए। वलक़द ख़लक़्तु दुनिया व अहलहा लिउरिफ़हुम करामतक व मनज़लतक इंदी। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब मखलूक ऐं मखलूक वारा दुनिया ऐं दुनिया वारा इन जे करे मूं पैदा कया हल तॾहिं मखलूक खे पैदा करे तो मुहम्मद जो मर्तबो ॾेखारियो, उहो मर्तबो जेको मां अल्लाह वटि तुंहिंजो आहे। केतिरो मर्तबो आहे वलौला कमा ख़लक़्तु दुनिया। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर तव्हां जो पैदा करण मक़सूद न हुजे हा त मां दुनिया को न पैदा फरमाया हा। इन मां रवायत मां इन असर मां मालूम थियो त सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला सरे जहान खां वधीक इज़्ज़त अता फरमाई आहे। हज़रत सलमान फारसी वारो इहो असर इहा रिवायत जेका मूं तव्हां ॾाढो पेश कई आहे सो मशहूर मुफ़स्सिर मशहूर मुअर्रिख़ अल्लामा इब्न असाकिर रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे तारीख़ में आंदी आहे। दुरूद शरीफ पढ़ो त मां अर्ज़ करो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी बोलो दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। हजरत अनस सब चो रज़ी अल्लाह तआला प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी आहे। बुखारी शरीफ में ईंदो आहे हज़रत अनस तो चवे त मां महबूब पाक जी ख़िदमत में 12 साल गुज़ारिया। सुभान अल्लाह। कुर्बान रहमत वारे नबी तां
12 साल ख़िदमत कयमि पर कॾहिं मुंहिंजे हबीब मूंखे झिणकियो कोन। ग़लति कमु कयो हूंदुमि त इहे कोन फरमायो त हे छो कई। का ड्यूटी मुंहिंजे मथां नबी पाक लॻाई ऐं मूंखां उहो कमु रहिजी वियो त ईअं कॾहिं कोन फरमायूं त छो न कई। उहो अनसा मशहूर सहाबी रसूल आहे और वह फरमाए क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औहल्लाहु इला मूसा नबी बनी इसराईल। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बनी इसराईलन जे नबी प्यारे मूसा अलैहिस्सलाम जे तरफ़ वही फरमायो। अल्लाह जी ज़ात पंहिंजे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम ॾे, उहो मूसा जेको बनी इसराईल जो नबी आहे, उन्होंने वही फरमाई। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात उनखे फरमायो इन्नहु मन लक़ियनी वहुव जाहिदुन बिअहमद अदखलतुहु अन्नार। ऐं मुंहिंजा प्यारा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, मां तोखे ॿुधाए थो छॾियां पियो, ऐलान थो फरमायां, गोया तोखे शाये थो बनायां त जेको मुंहिंजे प्यारे नबी अहमद मुख़्तार जो इनकार कंदो हुनखे मां ज़रूर दोज़ख में मोकिलींदुसि। मुंहिंजे नबी यानी अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार कंदो त हुनखे मां बाहि में मोकिलींदुसि। क़ाल या रब्बि वमन अहमद। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खां पुछे थो, या अल्लाह अहमद केरु आहे? सुभान अल्लाह, अहमद केरु आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो क़ाल मा ख़लक़तु ख़ल्क़न अकरम अलैया मिन्हु। साॻी ॻाल्हि जेका सलमान फारसी ॿुधाई। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वमा ख़लक़तु ख़ल्क़न अकरम अलैया मिन्हु। ओ प्यारा आदम अहमद उहो आहे जंहिंखां वधीक मां मख़लूक में ॿियो को पैदा ई कोन कयो आहे। जेका बि मुंहिंजी मख़लूक आहे उन तमाम मख़लूक में हुज़ूर करीम खां वधीक मूंखे ॿियो को प्यारो कोन्हे। कतबतु इस्महु मा इस्मी फिल अर्श क़ब्ल अन अख़्लुक़ अस्समावाति वल अर्ज़। ऐं मुंहिंजा प्यारा मां तोखे इहा बि ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां, मूसा अलैहिस्सलाम हुनजे नाले खे मूं पंहिंजे नाले मुबारक सां गॾु अर्श ते लिखी छॾियो हो। उन खां अॻु में जो मां आसमान ऐं ज़मीन पैदा कयां, अनल जन्नत मुहर्रमतुन अला जमी ख़लक़ी हत्ता यदखुलहा हुव व उम्मतुहु। इहा बि ॻाल्हि तोखे ॿुधाए थो छॾियां त जेसीं ताईं मुहम्मद करीम उम्मत समेत जन्नत में न वेंदो त सॼे काइनात जे मथां मूं जन्नत में दाख़िल थियणु हराम करे छॾियो आहे। को बि माण्हू जन्नत में नथो वञी सघे जेसीं ताईं मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत समेत न वेंदो। काल अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू जे ज़ात बाबरकात इहो बि ॿुधायो। ऐं मुंहिंजा प्यारा मूसा उन पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे उम्मत जूं तोखे निशानियूं ॿुधायां। जेकॾहिं तोखे उम्मत जो तारीफ़ खपे तोखे तारीफ़ करायां, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सलाह बुलंद आवाज़। हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पुछो, या अल्लाह ॿुधाए क़ाल वमन उम्मतुहु। ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे एतिरो ॿुधाए त नबी पाक जेको उम्मत समेत अॻु में वेंदो जन्नत में, जेसीं ताईं संदसि उम्मत न वेंदी एसी ताईं ॿिया न वेंदा। मूंखे एतिरो ॿुधाए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जा उम्मती केरु हूंदा? हूंदा केरु? क़ाल अलहम्मादून यहमदून सुऊदन व हुबूतन व अला कुल्लि हालिन। ऐं मुंहिंजा प्यारा नबी मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजे महबूब जा जेके उम्मती हूंदा मां अल्लाह पाक जो हम्द कंदा हूंदा। जेकॾहिं कंहिं मथां ते चढ़ंदा त अल्लाह जो हम्द कंदा, जे हेठां ते लहंदा त अल्लाह जो हम्द कंदा वेंदा। व अला कुल्लि हालिन, हर हाल में अल्लाह जो हम्द कंदा ईंदा। यशुद्दून बिन्नहार रुहबानुम बिल्लैल। मुंहिंजा प्यारा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम यशसव अला कुल्लि हाल यशुद्दून औसातहुम व युज़हिरून अतराफहुम। अल्लाह जे इबादत लाइ कमर बस्ता थी चेल ॿधी मज़बूत थी करे ख़ुदा जी इबादत कंदा। व युज़हिरून अतराफहुम, ऐं पंहिंजे अखियुनि खे ॿिए पही पासे कोन खणंदा, यानी गैर मुहरम शइ जे तरफ़ कोन निहारींदा। नेक सालिह माना हूंदा। साइमून बिन्नहार रुहबानुम बिल्लैल। उन प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे उम्मतनि जी निशानी इहा हूंदी जो राति जो जागंदड़ हूंदा, ॾींहं जो रोज़ायत हूंदा। राति जो जागंदा
इबादत कंदा खुदा जी, सारी रात पंहिंजे रब खे यादि कंदा, ॾींहं जो रोज़नि सां हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उक़ब्बिलु मिनहुमुल यसीर व अदख़ुलुहुमुल जन्नत, थोरो अमल बि कंदा हुज़ूर जे सदके क़बूल फरमाईंदोसान, लेखो कोन कंदोसान, जन्नत में दाख़िल फरमाईंदोसान। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो बिशहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाह, हू शाहिदी ॾींदड़ हूंदा, तौहीद जे कलमे जी शाहिदी ॾींदा। मां रब करीम जल जलालुहु मन वालुहु तौहीद जे शाहिदीअ जे सदके में जन्नत में दाख़िल फरमाईंदोसान। जॾहिं अल्लाह ताला हुज़ूर करीम जो शान, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो शान ॿुधायो त मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात खे तमन्ना थी पई, छा चई? क़ाल जअलनी नबिय्यतल कल उम्मह, ऐ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो अर्ज़ क़बूल फरमाए, जंहिं उम्मत जी तो वस्फ़ बयान कई आहे उम्मत मूंखे ॾे, इन उम्मत खे मूंखे मुंहिंजे हवाले कर, यानी इन उम्मत जो नबी मां हुजणु खपां, इहा उम्मत मूंखे मिले। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाया क़ाल नबियुहा मिनहा, ओ प्यारा ई मूसा अलैहिस्सलाम, मां फ़ैसिलो करे छॾियो आहे इन उम्मत जो नबी इन उम्मत मंझां ई ईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जमल मूसा अलैहिस्सलाम जी इहा तमन्ना पूरी कान थी जो असां उम्मती हज़रत मूसा जे पुखे में पऊं, यानी मूसा जा उम्मती थियूं, अल्लाह इहा ॻाल्हि क़बूल न फरमाई त मूसा अलैहिस्सलाम हाणे ख़ुदि दुआ थो करे क़ाल जअलनी मिन उम्मत ज़ालिकन नबिय, या अल्लाह ॿी भला मुंहिंजी दुआ क़बूल फरमाए, उहा हीअ दुआ क़बूल फरमाए त मां मूसा खे बि मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणाए। यार साहब मूसा दुआऊं थो घुरे, भाई मुंहिंजा अल्लाह मूंखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाए। अल्लाह पाक खां पाण दुआ ई कान घुरी, ख़ुदा जी ज़ात पाण महिरबानी करे बिना पहले सजदे पे रोज़े अज़ल से दुरूद, यादगारी ये उम्मत पे लाखों तमन्ना करे हा त मां सम्झां थो का ज़रूरत कान ही, छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं पाण फरमाए छॾियो त सारी मखलूक में हुज़ूर खां वधीक ॿियो कोई इज़त ऐं शर्फ़ वारो कोन्हे, त मां सम्झां थो त के ॿिए शर्फ़ जी ज़रूरत हुई कान का, पर न जेतिरे क़दुरु घणा शर्फ़ फज़ीलतूं मक़ामात घणा हूंदा ओतिरो फज़ल जे शर्फ़ जे घणाईअ जे मथां ॻाल्हि दलालत कंदी। हालांकि नबी करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जेके मोजज़ात फरमाया हा उन मोजज़ात जे लाइ आलम लिखियो आहे, अगरि नबी करीम खे ख़ुदा ताला इहे मोजज़ा ॾे हा, इहे मोजज़ा हुज़ूर खे ख़ुदा नबी अता करे हा, त बि महबूब जो अल्लाह एॾो शान कयो हो जो अल्लाह खेसि पंहिंजो हबीब फरमायो आहे। त हबीबियत वारे हबीब ऐं महबूबियत वारे मक़ाम में अल्लाह पाक जे हबीब जी एॾी इज़त आहे जो मोजज़ो नबी मिले हा त बि मुस्तफ़ा हबीब हो। पर पोइ बि मोजज़नि मिलण में हिकिड़ी ख़ासि हिकमत हुई। अल्लाह ताला शर्फ़ त महबूब खे ॾिनो, पर मोजज़नि में हिकिड़ी ख़ासि हिकमत हुई, उहा हीअ हुई त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि शर्फ़ जे बावजूद मोजज़ात ख़ुदा खे न ॾे हा त पोइ हिकिड़ी कमी थी पवे हा, उहा कहिड़ी त अॻियनि नबियनि खे मोजज़ा मिलिया ऐं असांजे हबीब खे न मिलनि त पोइ इहा कमी हुई हिकिड़े क़िस्म जी, यानी जेको शरफ़ जेको मक़ाम जेका फज़ीलत नबियनि खे मिली आहे वरी असांजे महबूब खे न मिले त सुभाणे चवण वारो ईअं चवे हा त फलानी शइ फलाणे नबीअ खे मिली पर तव्हांजे नबी खे कान मिली, पोइ तंहिंजे करे इन शर्फ़ में घटि ॻाल्हि थी पवे हा। अल्लाह ताला फरमाए त शर्फ़ त हूअ ई मूं नबी खे ॾिना आहिनि, पर मोजज़ा सिर्फ़ इन जे करे थो ॾियां, हिकु त इस्लाम जी ताईद थी पवंदी, ॿिए नंबर में चवण वारो ईअं न चई सघंदो त नबी पाक खे फलानी शइ न मिली आहे, छो त मोजज़ा नबियनि खे मिलिया हा। जीअं हज़रत अल्लामा शर्फ़ुद्दीन बुसीरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मशहूर क़सीदे शरीफ़ में फरमाए, दुरूद पर तमाम कंदो अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। फरमाया तवक्कुल आयल
तरुसुल किराम बिहा वकुल्ल आयिन तरुसुल किराम बिहा फइन्नमा तसलत मिन नूरिहिम बिहिमी। कहते तो जेके भी मौजज़ा अल्लाह जे नबी खे मिलिया हा ऐं नबी पाक पंहिंजा पंहिंजा पाण सां मौजज़ा खणी आया हा, कहते उहे सभु मुस्तफ़ा जे नूर खे ख़ुदा ताला अता फरमाए छॾिया हा। फइन्नहु शम्सु फضل हुम कवाकिबुहा यज़हरन अनवारहा लिन्नास फी ज़ुलामी। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फज़ीलतुनि जे हिसाब में इहे सम्झो त मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम सिज ऐं नबी सगोरा महबूब जे आॾो सितारनि जे मिसाल अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे फैज़ मां उहे सभु जेके अल्लाह जा प्यारा नबी सगोरा हा उहे महबूब जे नूर मझाई फैज़ वारा थींदा हा ऐं फैज़ वठंदा हा। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा प्यारा भाइरो, अज़ीज़ो ॿुधण वारो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे एतिरो नवाज़ियो आहे जो बुज़ुर्ग आशिक़ आलिम मुहक़िक़ बयान करे तमसीलूं ॾेई थकिजी पिया पर मुंहिंजे हबीब जो शान कोन खुटो। असांजे सिंध जो मशहूर शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ टाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था सासी सिजो भिरन 84 चंद्रन बिल्लाहिरियत जन मां सब उगाहियूं भाया। जेकॾहिं बूसीरी रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे कमालात खे सिज सां तमसील ॾिनी आहे त हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि बि घटि कान कई आहे। उहो बि फरमाए थो त फ़इन्नहु मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम ला बूसीरी फरमा फ़इन्नहु शम्स फضل महबूब करीम जी ज़ात फज़ीलत जो शम्स आहे, सिज आहे। छा सा फरमाए थो त महबूब पाक जी ज़ात बाबरकात जी ज़ात जो शान आहे जो सासी सिज उभरन 84 चंद्रन। चए थो त भिटाई साहब थो फरमाए त केतिरा बि सिज उभरन पर उहे सिज बि मुंहिंजे महबूब जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। हक़ीक़त में मां इएं नथो चवणु चाहियां त को बूसरी ॻाल्हि घटाई आहे, मुंहिंजो मक़सदु इहो को न सम्झे पर मां सम्झां थो त थोरो भिटाई साहब बूसरी खां हिन ॻाल्हि में ॿ टे क़दम अॻिते वधी वियो आहे। छाजे करे त हज़रत बूसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए त फ़इन्नहु शम्स फضل महबूब खे ख़ुदि शम्स सॼो आहे, महबूब खे ख़ुदि शम्स सॼो अथई त महबूब पाक शम्स आहे। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त न महबूब खे सिज बि न चओ, फरमाइनि था सासी सिज उभरन 84 चंद्रन। महबूब सिज न आहे, महबूब चंड न आहे, बल्कि कई सिज आहिनि जेके मुस्तफ़ा जे नूर जे सदके रोशन आहिनि। हर एक जी पंहिंजी पंहिंजी मिज़ाज आहे, हर एक जो पंहिंजो पंहिंजो पंहिंजी पंहिंजी ज़ौक़ आहे, हर एक जो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैहि सुठी ॻाल्हि कई आहे। हक़ीक़त में बूसरी रहमतुल्लाह अलैहि जेका अॻिते ॻाल्हि फरमाए थो त तमामु सुहिणी थो फरमाए। दुरूद शरीफ़ पर दर्ज़ कंदो आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम व कुल्लुहुम मिर रसूलिल्लाहि मुल्तमिसुन ग़रफ़म मिनल बहरि औ रशफ़म मिनद्दियामी। जेके बि रसूल आहिनि, जेके बि अल्लाह पाक जा प्यारा नबी थी गुज़रिया आहिनि, हज़रत अल्लामा बूसीरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो उहे सभु जा सभु कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह मुल्तमिसुन, सभु मुस्तफ़ा जे दर ते झोली झलियो बीठा आहिनि। सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जा मंगता आहिनि, सभु मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खां घुरण वारा आहिनि, सभु मुंहिंजे महबूब करीम जे दरवाज़े ते सवाली आहिनि। कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह मुल्तमिसुन ग़रफ़म मिनल बहर और रशफ़म मिनद्दियामी। ऐं तमामु नबियनि खे जो कुझु मिलियो आहे उहो ईअं आहे सम्झो त नबी करीम अलैहिस्सलाम जे समुंड मां कंहिंखे चुनू भरे ॾिनो वियो हुजे, कंहिंखे चुको मिलियो हुजे, कंहिंखे ज़रो मिलियो हुजे, कंहिंखे का थोरी शइ मिली हुजे। अल्लाह जे नबीअ खे जेकॾहिं सभु कुझु मिलियो आहे त महबूब पाक जे समुंड मां हिकिड़ी लप मिली आहे, हिकिड़ो चुको मिलियो आहे। ख़ुदा जे हबीब जे समुंड जी हद आहे ई कान का। दुरूद शरीफ़ पढ़ंदा आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अज़ीज़ो, बुज़ुर्गो, हाणे मां पंहिंजे असुल मौज़ू ते अचां।
मौजज़नि जा जेके अक़साम मूं तव्हांखे ॿुधाया हा उन्हनि जे बारे में अर्ज़ कयां। सभ खां पहिरीं तबरुक ख़ातिर मुस्तफ़ा जे मौजज़े क़ुरान शरीफ़ जे बारे में अर्ज़ कयां। अल्लाह ताला फरमायो नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान पाक जो वॾे खां वॾो मौजज़ो इहो आहे, क़ुरान मुस्तफ़ा जो मौजज़ो आहे ऐं क़ुरान करीम जो मौजज़ो इहो आहे जो क़ुरान शरीफ़ जहिड़ी सूरत में, जहिड़े रंग में, जिन लफ़्ज़नि में, जंहिं इबारत में, जहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक वटां नाज़िल थियो आहे उहो अॼु ताईं बअैन ई मौजूदु आहे ऐं क़यामत ताईं मौजूदु रहंदो। जेके बेदीन इस्लाम जा दुश्मन यहूदनि जा पोइ लॻ यहूदनि जे पुठियां हली क़ुरान करीम लाइ चवंदा आहिनि त नऊज़ बिल्लाह सुम्म नऊज़ बिल्लाह, मां हुननि जो कोन थो नकुल कयां। उहे चवंदा आहिनि त क़ुरान पाक नाक़िस आहे, क़ुरान पाक में कमी बेशी कई वई आहे, क़ुरान पाक में तग़य्युर तबद्दुल कयो वियो आहे। के ॻाल्हियूं क़ुरान मां खुटायूं वयूं आहिनि, के ॻाल्हियूं क़ुरान में वधायूं वयूं आहिनि, के ॻाल्हियूं अॻिते कयूं वयूं आहिनि, के ॻाल्हियूं पोइते कयूं वयूं आहिनि। इहो मुस्तक़िल मौज़ू आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला ख़ुदा ताला करे चाहियो त मां इन मौज़ू ते तफ़सील सां गुफ़्तगू तव्हां जे आॾो पेश कंदुसि। अॼु सिर्फ़ु इशारो थो कयां त उन क़ौम जी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तरदीद फरमाई आहे नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। जंहिं क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदा पाक खणे उनखे को फेराए नथो सघे ऐं इहो बि मुंहिंजे महबूब करीम जो शान आहे जो मुस्तफ़ा जे मौजज़े जी हिफ़ाज़त ख़ुदा ताला पाण पियो फरमाए। क़ुरान पाक जे मुतालिक़ फज़ीलतुनि जे मुतालिक़ बेतफ़सील सां कॾहिं ॿिए दफ़े अर्ज़ कयो वेंदो। अॼु सिर्फ़ु एतिरो ॿुधायां थो त क़ुरान शरीफ़ बि मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो आहे ऐं अहिड़ो मौजज़ो आहे जो उनजी हिफ़ाज़त अल्लाह ताला कीअं कई आहे जो नंढड़ा नंढड़ा हाफ़िज़ असांजे हिन महफ़िल में बि मौजूदु वेठा आहिनि। नंढड़ा नंढड़ा आहिनि, 12 सालनि जा आहिनि, 13 सालनि जा आहिनि, पर अल्लाह हम्द शरीफ़ खां वन्नास ते क़ुरान पाक उन्हनि जे सीने में महफ़ूज़ लॻो पियो। दुनिया जो को बि किताब ईअं यादि नथो थी सघे जीअं क़ुरान मजीद यादि थींदो आहे। ऐं क़ुरान पाक खे जेकॾहिं को दुनिया मां ख़तमु करण जी कोशिशि बि करे, किताबी सूरत खे ख़तमु करे त करे सघे थो मुंहिंजा प्यारा, लेकिन क़ुरान पाक जे मज़मून खे, लफ़्ज़नि खे जेको सीननि में महफ़ूज़ आहे क़यामत ताईं को ख़तमु नथो करे सघे। पहिरियों मौजज़ो मुस्तफ़ा जो क़ुरान मजीद। हाणे तफ़सील सां त ॿिए नंबर ते आलम उलूम जो ताल्लुक़ हो, उन खां पोइ मुर्दनि खे जीआरण जो, बीमारनि खे चङे भले करण जो, जमादात जे ॻाल्हाइण वग़ैरह जो। पर इहा तरतीब मां शुरू नथो कयां। मां शुरू थो कयां महबूब पाक अलैहिस्सलाम जे उन दौर खां जो पाण महबूब मुस्तफ़ा पंहिंजे अम्मा सां जे पेट मुबारक में आहिनि। गुरू शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी वालिदा हज़रत अम्मा हज़रत आमिना, हज़रत आमिना बीबी आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा, उन खां रिवायत आहे उहा पाण फरमाए थी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे विलादत या हमल जी सूरत में अम्मा साहिब अटल जे बारे में उलमाए दीन जो कुझु पंहिंजे किताबनि में हुआ। उन जे बारे में मां हिकिड़ो हवालो तव्हांजे आॾो मुहाज़रतुल अबरार व मुसामरतुल अख़ियार अल्लाह जे प्यारे कामिल आरिफ वली हज़रत अल्लामा आरिफ बिल्लाह मुहियुद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाह ताला अलैहि जे किताब जो हवालो पेश थो कयां। रावी इन जो हज़रत क़ाब अहबार आहे सभई जो रज़ियल्लाहु ताला कंहिंखां रिवायत थो करे हज़रत नबी करीम जे प्यारे सहाबी हज़रत इब्न अब्बास खां। पाण फरमाइनि था अन इब्न अब्बास वकान मिन विलादत हमल रसूलिल्लाह व दलालत मिन हमल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन कुल्ल दाब्बतन कानत लिकुरैश नतक़त तिलकल लैलहा। हज़रत इब्न अब्बास फरमाइनि था पिया त जंहिं राति हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे अम्मा साहिब जे पेट मुबारक में आया, जंहिं राति नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे वालिद मोहतरम वटां मुंतक़िल थी करे अम्मा साहिब जे पेट में अचनि था पिया, उन जे लाइ किताब लिखियो आहे रजबुल मुरजब जी 27वीं जी राति हुई। हुस्न इत्तिफ़ाक़ सां राति बि जुमे जी हुई, हिन महिल बि जुमे जी राति आहे। जुमे जी राति हुई, रजब जी 27 हुई।
हजरत इब्न अब्बास फरमाइन था वकान मिन दलालात हमल रसूलुल्लाह अन कुल दाबतन कानत लिकुरैश नतकत तिलकल लैला। उन रात में कुरैश जा जेके भी जानवर हा वे सब ॻाल्हाइण में लगी विया, सब ॻाल्हाइनि पिया, जानवर पिया ॻाल्हाइनि। छा पिया ॻाल्हाइनि? जानवर ॻाल्हाइनि पिया। छा पिया ॻाल्हाइनि? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जूं ॻाल्हियूं पिया कनि। वक़ालत ऐं चवनि पिया, ही लफ़्ज़ पिया चवनि, हुमिल रसूलुल्लाह व रब्बल काबते, बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो हमल अम्मा असांजे पेट मुबारक में अची वियो आहे। असां जानवरनि खे अल्लाह जो कसम आहे, उहो अल्लाह जेको काबे जो रब आहे। वह अमान दुनिया, जानवर था चवनि, नबी करीम जी ज़ात बाबरकात लाइ था चवनि वह अमान दुनिया वसराज अहलिहा। महबूब करीम जी ज़ात बाबरकात दुनिया जे लाइ अमन आहे ऐं दुनिया वारनि जे लाइ महबूब पाक जी ज़ात बाबरकात रोशन ॾियो आहे। वलम यबक काहिनतुन मिन कुरैश वला फी कबीलतिन मिन कबाइल अरब इल्ला हुजबत अन साहिबतहा व इंतज़ा इल्मल कुहनत मिनहा। मके जे इलाइक़े में जादूगर रहंदा हा, मके जे जादूगर में टोड़न फीड़न वारा रहंदा हा, मके जे इलाइक़े में घणा काहिन रहंदा हा जेके पंहिंजे इल्म जे ज़रिए मां उनखे कूड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हा त अॼु हीअं थींदो, सुभाणे हीअं थींदो, सुभाणे हीअं थींदो। ये ताज़ो हाणे हिकिड़ो आसमान जहिड़ो कूड़ असांजे साइंसदान आयो हो, मुल्क खे, दुनिया खे, जहान खे बेवकूफ़ बणाए अख़बार में, रेडियो, टेलीविजन। बाबा छा आहे कि मुश्तरीअ सां फलाणो सितारो पुछो तारो ॾिसे ख़बर पंहिंजे घर जी कान अथनि। पाण वेठा आहिनि ख़ैर जो मर्कज़ में, उते वेठा दूरबीनूं खयो ॾिसनि त पुछड़ो तारो कीअं आहे ऐं सदर घर जे पुछ जी ख़बर ई कान अथनि त घर में छा पियो थिए। ख़ैर माण्हुनि जी निंड फिटायूं त मुश्तरीअ सां पुछड़ो तारो टकरण वारो आहे, उन ज़मीन खां अलाए केतिरा हज़ार हिसा वॾो आहे। फलाणी तारीख़ खां फलाणी तारीख़ ताईं धमाका थींदा, ज़मीन ते किरंदो, क़यामत अची वेंदी। माण्हू उहे वीचारा जन कॾहिं तस्बीह थकान हथ में खई सभु शुरू थिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मरो त भला ज़िक्र करे त मरो, शुक्र थियो भला माण्हुनि खे अलाह त यादि अची वियो बाबा। बाक़ी हक़ीक़त में हिननि का कूड़ आया इहा करोड़नि सालनि खां वठी करे अल्लाह जे निज़ाम खे अल्लाह पाण हलाईंदो थो अचे। करोड़नि सालनि खां अहिड़ा सितारा अचनि पिया, घुमनि पिया, वञनि पिया, अल्लाह साईं पंहिंजे निज़ाम खे पाण हलाईंदो आहे। हिन रुगो माण्हुनि खे बेवकूफ़ बनायो आहे। ओ ठीकु आहे, कंहिं सितारे ते नज़र पइजी वञनि त जहान खे बेवकूफ़ बनाए छॾियूं, भला बेवकूफ़ न बनायूं, हक़ीक़त बनायूं त हिननि जे हथ में त कोन्हे जहान खे हलाइण वारो मुंहिंजो अल्लाह पाक आहे। शुक्र थियो तारीख़ टरी वई, अॼु आख़िरी तारीख़, कल्ह की तारीख़ आख़िरी 27 तारीख़ धमाका थी पूरा थिया अल्हम्दुलिल्लाह। त धमाकनि जो नतीजो थियो जो मुल्क में बरसात तमामु सुठी थी आहे ऐं ख़ैर जो थधिकार थी वियो आहे। हिन में धमाकनि सां बाहि ॿरी वेंदी, माण्हू सभु सड़ी वेंदा। इन मां साबित थियो त कूड़ सां हलनि पिया। इहे बि उन मके जे काहिननि जहिड़ा, उन्हनि जादूगरनि जहिड़ा हुआ। कुर्बान रसूलुल्लाह तुंहिंजी ज़ात बाबरकात, हबीब करीम जी ज़ात अम्मा जे पेट में अचनि था पिया। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था महबूब अमर जे पेट में ईंदा विया, सभिनी जादूगरनि जो इल्म जादू वारो सीने तां मिटजी ख़तम थी वियो, का ख़बर ई कान पई पवे। रसूलुल्लाह जो मौजूदो हो जो हबीब पाक जॾहिं आया त बातिल परस्त माण्हू जेके हुआ उन बातिलनि जे दिलि में जेको कूड़ो इल्म हो उहो ख़तम थी वियो। अल्लाह जे प्यारे हबीब पाक इस्लाम जे अचण जो पहिरों असर आहे। इन दौरान में हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अची वियो आहे, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दुरूद शरीफ़ पढ़ो त मां कहिड़ो करे छॾियां। हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फिसानी, हजरत अहमद सरहंदी नक्शबंदी सभई जो रहमतुल्लाह अलैह वॾो वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। नक्शबंदी सिलसिले जो इमाम आहे, पेशवा आहे, मुजद्दिद अल-फिसानी आहे। उन जे विलादत जे लाइ बि किताबनि में अचे थो त पाण जॾहिं ख़ैर जो सरहंद शरीफ़ में ॼावा हा त इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे ॼमण वारे ॾिहाड़े पूरे हिंदुस्तान में जेके बि साज़ हा ते बंदी आहे, रबाब न पियो वॼे, चंग न पियो वॼे, दुहल कोन वॼे, बैसरी कान वॼे, हारमोनी कान वॼे, जेके बि साज़ सुरूज़ हा तन जो आवाज़ ख़तम थी वियो। उनखे वॼाइण वारा वॼाइनि पिया, ख़ाली हथ लॻनि पिया पर आवाज़ निकिरे ई कोन।
हिकिड़े ॻोठ में थियो, ॿिए में थियो, टे में थियो, तव्हां त पूरे हिंदुस्तान में ॻाल्हि फैलिजी वई। वक़्त जे बादशाह उन ज़माने जो मुग़ल शहनशाह हो, उन जादूगर घुराए उनखां पुछो छा सबबु आहे? साज़ जो कमु आहे वॼण, भला जे ख़राबु हुजे त शाहपुर जो ख़राबु हुजे, नवाब शाह वारो वॼणु खपे, नवाब शाह जो ख़राबु आहे त सखर वारो वॼणु खपे, सखर जो ख़राबु आहे त लाहौर वारो वॼणु खपे। साज़नि सुरूज़नि वॼणु बंदि कयो आहे। सबबु कहिड़ो आहे? जो पूरी दुनिया में, पूरे मुल्क में साज़ ख़तम थी विया। जादूगर हालांकि कूड़ा आहिनि, हुननि जे इल्म ते एतबार कोन्हे, पर हिकिड़ो कानून आहे, इन्नल कुज़ूब क़द युस्दक़ु, कूड़ो माण्हू बि कॾहिं सच ॻाल्हाईंदो आहे, हुननि जी का ॻाल्हि कूड़े जी बि सची थी पवंदी आहे। उन्हनि कूड़नि पंहिंजे जादू जे ज़ोर ते ॿुधायो बादशाह ॿी का ॻाल्हि असांखे नज़र कान थी अचे, असांखे ॿियो को बि सबबु महसूस कोन थो थिए त साज़ छो था वॼनि। अलबत्ता असांखे इहा ॻाल्हि महसूस थी आहे त को पाक रूह दुनिया में आयो आहे। पाक रूह जे दर जे करे, पाक रूह जे विलादत जे करे, दुनिया ते कदम रखण जे करे अल्लाह पाक दिल दरालू मनवालू साज़न खे ख़तम करे छॾियो आहे। जादूगर ईअं बि ॿुधायो इहो पाक रूह दुनिया ते जेको आयो आहे सो दुनिया मां शिरक खे, कुफ्र खे, बिदअत खे ख़तम करे छॾींदो। अल्लाह जे वलीअ जे चवण सां दुनिया मां साज़ ख़तम थींदा। ऐं अल्लाह जे वलीअ जी निशानी आहे जंहिं घर में साज़ हुजे ख़ुदा जो वली साज़ खे ख़तम कराए छॾे। अल्लाह जा वली साज़नि सुरूज़नि जा मुखालिफ़ हूंदा आहिनि, इन जे करे जो साज़ ऐं सुरूज़ खे मुंहिंजे प्यारे रसूल अल्लाह हराम करार ॾिनो आहे। दुरूद पढ़ो त मां हीअ रिवायत पूरी कयां। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मथी गुज़रल रिवायत दिले फरमाइनि था वलम यबक सरीर मलकिन मिन मुलूक दुनिया इल्ला अस्बह मनकूसा। फरमाइनि था त जादूगरनि जा जादू त ख़तम थी विया, जानवरनि त ॻाल्हायो, पर महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं राति ख़ैर जो ॼावा रूज़ ज़मीन ते जेके बि शहनशाह ऐं बादशाह उन्हनि जा तख़्त ऊंधा थी वरी पट ते पिया। छाजे करे? छाजे करे? जो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जे बादशाहनि खां बि बहितरीन हाकिम हुआ। अहिड़ो हाकिम दुनिया में न आयो आहे, न ईंदो, अहिड़ो शहनशाह दुनिया में आयो आहे, न को ईंदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मनवालू दुनिया वारनि खे ॾेखारियो ऐं बादशाह तव्हांजा तख़्त ऊंधा थी विया। छाजे करे? उनजो तख़्त हाणे क़यामत ताईं सलामत हूंदो जेको क़यामत ताईं ख़ुदा हुनखे बरक़रार फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब करीम जे विलादत वारी राति तमाम तख़्तनि खे अल्लाह पाक बादशाह जे तख़्तनि खे ऊंधो करे छॾियो। व मर्रत शिरक इला वहशिल ग़र्ब बिल बिशारात। हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी अमर साईं वटि आमद थी आहे त ओभर जा पखी ओलह पिया वञनि, ओलह जा पखी ओभर पिया वञनि, उतर जा पखी ॾखिण पिया वञनि, ॾखिण जा पखी उतर पिया वञनि। तमाम जमादात जानवर वग़ैरह हर हिकु तरफ़ जा होॾां खां होॾे वञनि पिया, हिकिड़े खे बिशारतूं पिया ॾियनि। छा पिया चवनि? चवनि पिया आया आसथिया में मुंहिंजा ॿारो चल बंभोर में। गोया ईअं सम्झो त शाह अब्दुल लतीफ़ साहब रहमतुल्लाह अलैह हिन हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे असर जी तशरीह थो फरमाए, तौज़ीह थो फरमाए। फरमाए था आया आसथिया में मुंहिंजा ॿारो चल बंभोर में, पसी पहर पुनल जी मुंहिंजा नीहूं में न ठरियाम। अरे गूदर विसरियाम जो सुखन शाखूं कढियूं। दुरूद शरीफ हूंदा हुआ दुरूद शरीफ। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे बारे में हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां तव्हां ॿुधो त पाण छा फरमायूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जॾहिं आया अमर जे पेट मुबारक में आया त इहा रिवायत तव्हां ॿुधी त बादशाह जा तख़्त ऊंधा थी विया। हाणे इहा त ॻाल्हि हज़रत इब्न अब्बास जी, पर हाणे वरी ॿुधूं था हज़रत दाई हलीमा जी ऐं उन खां पोइ महबूब करीम अलैहिस्सलाम जे प्यारी अमर आमना जी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ आहे। हज़रत आमना साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी अमरा बेटा ऐसा फरमाईंदो आहे भली जायूं माइरूं सजूं सालिहम
माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वीचारनि ओ जागा अजाया कया वाह मुस्तफ़ा तुझे अमर तां कुर्बान वञा वरी भाग वारी मुस्तफ़ा जी वालदा माजिदा है जंहिंखे ख़ुदा ताला हुज़ूर साईं जहिड़ो फर्ज़ंद नसीब फरमायो हज़रत बीबी हलीमा वारी मूं ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई बीबी हलीमा मुस्तफ़ा अलैहिस्सलाम खे खणण आई आहे मुनी वक़्त में जेके मोज़नि जो इज़हार थियो आहे उहा बीबी हलीमा ॿुधाए थी ऐं वरी पंहिंजे ॻोठ खणी वई आहे उते इज़हार थियो आहे उहे वरी बीबी आमना खे ॿुधाए थी वरी बीबी आमना थी ॿुधाए तो छा ॾिठो ॾिठो त मूं ॾिठो ॿिन्ही जूं ॻाल्हियूं तव्हां यादि कयां सलाह शरीफ़ ॿुधंदा हुआसीं प्यारा दोस्तो अज़ीज़ो हज़रत हलीमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त ॿिया ॿार मायूं खणी मके पाक मां रवानो थी वयूं महबूब पाक खे यतीम सम्झी कंहिं कोन खयो मां मके पाक में दाख़िल थियसि मांखे जल मके पाक में पचण खां पोइ ख़बर पई त ॿार ज़मींदारनि अमीरनि नवाबनि जा मायूं खणी वयूं आहिनि हिकिड़े यतीम खे यतीम सम्झी छॾे वयूं आहिनि मां इन परेशानी जे आलम में बैतुल्लाह जे तवाफ़ जे इरादे सां तवाफ़ करण वयसि मुंहिंजे साम्हूं हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु अची विया अव्हांखे ख़बर आहे त हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे प्यारे नबी पाक जो ॾाढो साईं आहे उन मूंखे परे खां ॾिठो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया मस्मुका तुंहिंजो नालो छा आहे कुल्तु हलीमा मां हुनखे ॿुधायो त मां हलीमा आहियां मूंखे चई मिन अय कबीलतिन तूं कहिड़े कबीले जी आहीं मूं हुनखे चयो त मिन सादिन साद कबीले जी आहियां फतबस्सम अब्दुल मुत्तलिब वक़ाल बखिन बखिन सादुन व हिल्मुन खसलतान हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो वाह 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 बखन बखन अरबी जो लफ़्ज़ आहे इहो उन वक़्त में ताजुब ऐं ख़ुशी जे वक़्त में शाबाश ते बि इस्तेमालु थींदो आहे वाह 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 जे जाइ ते बि इस्तेमालु थींदो आहे हज़रत अब्दुल फरमाइनि था वाह 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 हिकिड़े पासे हलीमा तो में हिल्म आहे बुर्दबारी आहे ॿिए पासे बनी साद कबीले जी आहे साद माना बख़्त वारी आहे ॿई ॻाल्हियूं तो में आहिनि जो तूं हलीमा हिल्म वारी बि आहे ऐं साद कबीले सां तालुक रखी तो सालुत बि तोसां सादत बि तोसां गॾु आहे पर हाणे ॻाल्हि ॿुधो मां तोखे हिकिड़ो ॿार ॾियणु चाहियां थो अथी यतीम उनखे खणी ईंदी आहे हज़रत हलीमा खे अञा त ख़बर हुई कान न साईं जेसिताईं खणे ज़ियारत करे वेझो अचे पतो पवे दिलि में सोचे ठीकु आहे कुझु न मिलियो आहे भला जेको मिलियो सो माशाअल्लाह हज़रत साईं खे अर्ज़ु कई साईं अब्दुल मुत्तलिब खे नबी पाक जे ॾाॾे खे त क़िबला मां पंहिंजे मुड़ुस सां सलाह कयां उहो ॿाहिरि बीठो आहे मां उन खां पुछी हाज़िर थियां थी पंहिंजे मुड़ुस वटि वई उनखे चयईं अहिड़े नमूने जो ॿार मिले थो उन चयो ठीकु आहे बिस्मिल्लाह खणी आहे तवक्कल तो अलाह अलाह ते तवक्कल था कयूं पिया थी सघे थो इन बरकत वारे ॿार जे सदके ख़ुदा असांखे बरकतूं नसीब फरमाए अल्लाह हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु मां मोटी आयसि पाण फरमाए थी फलम्मा रआनी जमल मूंखे हज़रत अब्दुल मुत्तलिब ॾिठो आहे क़ाल अहलन व सहलन मूंखे भले आई चई करे पंहिंजे घर में वठी वियो महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे आराम वारी जॻह ते सुता पिया हुन जे मथां वञी बीहारी फैज़ा हुआ मुदरजुन फी सौब सूफिन अबयद मिनल लिबन व तहतहु हरीरतुन खदरा नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी दाई फरमाए थी मां पंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जे जरी मथां पहुची आहियां त सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे मथां उन जी सफ़ेद रंग जी चादर आयल हुई पाण उन में वेठा पिया हेठां वारी रिली जेका महबूब पाक जी उहा साए रंग जी हुई राकिदुन अलैहा अला कफ़ा यग़ुत्तु तफ़ूह मिन्हु राहियतुल मिस्क वल अंबर हज़रत बीबी हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी जंहिं वक़्त में मां नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मथां वई आहियां त मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम जूं अखियूं बंदि आहिनि आराम में सुता पिया आहिनि साहु खणनि पिया पर उन साह मां मुश्क ऐं अंबर खां वधीक ख़ुशबू पई अचे जय सैर सां साजन हलियो से सैर सभु सुरहा थिया मो भया मण मुश्क जा ऐं अतर हारींदो वियो ध्रुव मिलंदा हुआ
हजरत बीवी साहब रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी खिफ्तु अन उक़िज़हु मिन नौमिही लिहुस्निही व जमालिही। महबूब सुता पिया दिल चए पई त जागाया हबीब खे सीने सां लगाया महबूब पाक खे बोसा ॾियां हबीब पाक जे जिस्म पाक मां बरकतूं हासिल कयां पर वरी जो महबूब जे हुस्न खे ऐं जमाल खे ॾिठुमि त वरी मुंहिंजी दिलि में पई चए त हेड़े सुहिणे खे कीअं जागाया मतां बेआराम थी पए। दरबाग बादशाह आहिस्ता नाज़ बुलबुल नाज़क मिजाज शाह ताबे सुखुन दारद। बुलबुल के तो आशिक चए त खबरदार बोली आस्ते कर आस्ते बोली के जा छो नाज़ुक मिजाज शाह ताबे सुखुन दारद। तू बादशाह जे बाग में रही थी इमता तू ॻाल्हाई आवाज करी बादशाह जागी पवे ऐं मता नाराज़ थी पई पर मुंहिंजा दोस्त हे दुनिया जा बादशाह आहिनि जेके आवाज ते नाराज़ थींदा आहिनि हे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी ज़ात ही जो दुश्मन खे ॿुधाऊं ॾींदा वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला सभई चओ वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला वो अपने पराए का गम खाने वाला और बदंदेश के दिल में घर करने वाला सभई को सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीबन करीम खे जागाइण जी कल कयमि अटकल कयमि कीअं जागाइण वाह वाह गोया ईअं खणी सम्झो हज़रत हलीमा मथो सॾु खणी करे हा नंढड़े ॿार खे बुचकर ॾिबी आहे नंढड़े ॿार खे सॾु कबो आहे जागाइबो आहे पटड़ा पटड़ा कबो आहे पर ईअं खणी सम्झो त रूहानी तरह हलीमा खे मालूम हो ओ हलीमो तूं उन जौन खे जागाई थी जंहिंजे लाइ क़ुरान फरमाईंदो ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी नबी जी आवाज खां पंहिंजा आवाज मथे न कजो। बीवी हलीमा नब्ज़ शुनासा बीवी महबूब पाक अलैहिस्सलाम सां ॻाल्हाए कान थी फरमाए थी वदात यदी अला सदरिही हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने पाक ते मूं हथ रखियो फतबस्सम वाहिका महबूब करीम जी ज़ात बाबरकात तबस्सुम फरमायो पाण करीमन जी ज़ात बाबरकात लाइ ईंदो आहे त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सॼी ज़िंदगी में कॾहिं टहक न ॾिनो। पहले सजदे पे रोज़े अज़ल से दुरूद